ख़बर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया दौलतपुर सफ़न में सहाफ़ी आबिद भट्टीअ जी चोरी वापस न थी सघी आहे। कलमधणी सरापा एहतजाज बणियल आहिनि। गुलाम मुस्तफ़ा जोड़े जो रिपोर्ट मूजिब सहाफ़ी आबिद भट्टीअ सां इंसाफ़ न थी सघियो आहे। 2 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कख भनी बीड़ो न कयो आहे, जंहिं सबबि प्रेस क्लब दौलतपुर सफ़न जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। दौलतपुर सफ़न भरिसां दीनू मशीन स्टॉप ते प्रेस क्लब दौलतपुर सफ़न जे अॻुवाणे नायब सदर सहाफ़ी आबिद हुसैन भट्टीअ जे दुकान में चोरी थियल मोबाइल फोनूं ऐं ॿियो सामान वापसि न कराइण ऐं चोर गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ दौलतपुर प्रेस क्लब के सहाफ़िन मुर्तज़ा जोखियो, मोहम्मद मूसा उन्नड़, वली मोहम्मद जोखियो, मकबूल अहमद काठियो, मोहम्मद अली जोखियो, न्याज उन्नड़, शब्बीर जोखियो, गुलाम सरवर जुणेजो, जीएम लाखो, असलम राजपूत, परियल उन्नड़, गुलाम मुस्तफ़ा जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहरो करे पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। उन मौक़े ते सहाफ़िन चयो त सहाफ़ी आबिद हुसैन भट्टीअ जे दुकान में नामालूम चोर दुकान भञी मोबाइल फोन में ॿियो सामान चोरी कया विया हुआ। अहिड़ी रिपोर्ट पुलिस के दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं कख भञी बीड़ो न कयो। हुननि चयो त सहाफ़ी आबिद भट्टीअ जी चोरी वापसि कराए सहाफ़िन सां इंसाफ़ कयो वञे।